लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं मोहतरम फज़लुल्लाह कुरेशी साहब सां जारी आहिनि। फज़लुल्लाह कुरेशी साहब पंहिंजे पंहिंजी नंढपण जी तालीम जो हाई स्कूल ताईं, उन खां पोइ हू गुज़िरियल साईअ खां अवल पहुता ख़ैर सां हैदराबाद। हाणे हैदराबाद साईं जे तव्हां किसनि खे ॿुधंदव त पोइ साईं ऑप्शन्स ते बि सोचे थो ऐं साईं चए थो त हीअं बि हुजे, हीअं बि हुजे, हीअं बि हुजे, पर आख़िर छा हुजे। सो साईं हाणे आख़िर छा हुजे ते फासी पियो ऐं पोइ वरी साईं खां ई था पुछूं त पोइ आख़िर छा कई। साईं पढ़ंदा हैदराबाद पहुतासीं, फ़ैसिलो थियो त इंजीनियरिंग में दाख़िला वठिबी, छाकाणि मुंहिंजो कज़िन जेको हफ़ीज़ुल्लाह जंहिंजी मूं ॻाल्हि कई उहो बि इंजीनियरिंग में हुयो। ऐं पोइ हॉस्टल में रहाइश शुरू थी, इहो वरी अगेन हिकिड़ो नओं सेट बैक ऐं नओं तजुर्बो थियो। नओं घर खां परे शहर बि नओं, ऐं तंहिंखां पोइ हॉस्टल जो माहौल बि जेसिताईं माण्हू एडजस्ट करे, ऐं पर्सनैलिटी अहिड़ी कोन हुई जेको इज़त ॾे, इन करे ॿी ॻाल्हि इहा हुई त आउं हैदराबाद त आउं उन वक़्त ताईं अधु टिकेट में सफ़र कंदो हुउसि, छाकाणि मुछनि जी साबल हुई कोन। कदु इहो जेको ॾिसो पिया बुत बि हुयो। सो इन जे करे पोइ हिकु ॿ दफ़ो मूंखे रोड़ीअ ते चकर चयो त आप बड़े लॻ रहे हैं मुझे। बचपन से हाणे त पट कयो हथ। सो पोइ मां हैदराबाद जा, ऐं पोइ छा थियो, मां जनरली हर महीने में तक़रीबन आई फीलिंग नॉट वेल। सो घर हलियो वेंदो हुउसि मामे जे घर, पर उते माण्हू घणा ॾींहं रहे, बीमार माण्हू त जे करे छा हूंदो इहे जनरली जीअं डिप्रेशन चइबो आहे न माण्हू खे, त इहे बुख़ार मतिलबु अनकम्फर्टेबल। सो इहो जेको आहे सो इट हैड इट्स टॉल। उनजो टॉल इहो थियो त मां वधीक चकर सकर हणणु लॻुसि, ऐं नतीजो इहो निकितो जो 1957 में जेको इम्तिहान थियो पंहिंजो 58 में जेको फर्स्ट ईयर साइंस जो इम्तिहान थियो, उन ज़माने में बोर्ड न हूंदा। फर्स्ट ईयर साइंस यूनिवर्सिटी वठंदी, ऐं रिज़ल्ट जेको आयो 34%। तव्हांजो 34% आयो, माना 64 छोकिरा फेल थिया, जंहिंमें आउं शामिलु हुउसि 66 छोकिरनि में। ऐं केमिस्ट्री में फेल थी पियुसि। बहरहाल फेल थी पियुसि। देन अगेन आई हैव टू रीथिंक अबाउट इट त हाणे हैदराबाद त डेफिनेटली कोन रहिबो, छाकाणि हिकिड़ो त फेल थिया आहियूं, ॿियो होम सिकनेस। देन आई डिसाइडेड टू शिफ्ट टू शकारपुर। पर वरी इहो निकितो त शकारपुर अञा बि परियां खैरपुर वञिजे। नओं क़ालेज जो खैरपुर वियासीं। खैरपुर में पोइ वरी उते वरी प्रॉब्लम थियो त उते जेका आहे सिंधियुनि खे एडमिशन घटि मिलंदी। किथे? खैरपुर में। इहो भला छो? उते रियासतियुनि जो हूंदो न, उते रियासत छा खैरपुर हुई न? खैरपुर रियासत हुई न। हा, पोइ त वञण खां पोइ टुटी वई रियासत 58 में। पर कंसेप्ट रियासत जो हुयो त एम में त रियासत वारे खे ॾिबी, छा फ्री एजुकेशन हुई। पोइ रियासत जी हदूं कहिड़ियूं? रियासत खैरपुर सॼी रियासत हुई न, ज़िलो सॼो ज़िलो उहा रियासत बाक़ी थियो बाक़ी सिंध गैर थियो, बाक़ी सिंध, बाक़ी जेको वियो ऐं सिंधी। हा, त हाणे उते उस्ताद हामी हुयो वार्डन हॉस्टल, अता मोहम्मद हामी। उस्ताद हामीअ खे मूंखे चए त हॉस्टल त सची कोन्हे, ऐं तव्हां सिंध जा माण्हू हेॾे था अचो। मूं चयो साईं हाणे पोइ ज़माने में पंहिंजो साईं मज़हर अली शाह हुयो DC। मज़हर अली शाह उहो माण्हू हो जंहिं ज़माने में तव्हांखे यादि हो ठेड़ीअ जा फसाद थिया 60s में, ऐं पोइ मज़हर अली शाह ते पोइ इंक्वायरी थी त ही वॉज़ DC। पर पोइ DC जी फ़ोन वई त पोइ साईं हामी साहिबु ॻोल्हे पियो मूंखे। मज़हर अली शाह DC इन करे उनजो वालिद जॾहिं सखर में एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल हुयो त वालिद साहिब जो म्यूनिसिपलिटी सां तमामु वास्तु, छाकाणि ॼाया ॼमिया सखर में, सो त हिक ॿिए जो तमामु घणो ख़्यालु कंदा। त मज़हर अली शाह देरी कोन कई त भई नमतुल जो पुटु आहे। त पोइ साईं हामी साहिबु चयो बाबा किथे रहंदे? मां साईं जिते रहियो। चए ॾिसो जेके सिंधी छोकिरा रहनि था तूं उन्हनि सां रहो। पोइ उते असांजा 2-3 सिंधी छोकिरा, हिकिड़ो उहे 2 मां उन में 2 छोकिरा जेके मुंहिंजा स्कूल मेट हुया, पर उहे हाणे इंटर में हुया। तव्हां फर्स्ट ईयर में? हा, फर्स्ट ईयर में हुयुसि। छो केमिस्ट्री फेल? केमिस्ट्री फेल थी त फर्स्ट ईयर में हुयुसि। त पोइ हुन में मीर मोहम्मद पठान जेको आहे, पोइ हिते सप्लीमेंट्री उन ज़माने में न हूंदी। सप्लीमेंट्री न हूंदी, फेल यूनिवर्सिटी हुई न, बोर्ड सप्लीमेंट त फेल मां साल गो बैक इन द क्यू। त
त हुते हिकिड़ो पंहिंजो मीर मोहम्मद पठाण जो हिकिड़ो पार्टनर बि इमाम बख़्श शेख हो। इमाम बख़्श शेख मरहूम उहो वरी पोइ ठेकेदार थियो ऐं मीर मोहम्मद जेको आहे चीफ इंजीनियर थी रिटायर थियो, उहो हैदराबाद में सेटल थियो। त उन्हनि सां गॾु पोइ असांजो हुते वञी पोइ रूममेट थियासीं, पर पोइ हुते बि ऐं बाय द वे चोथों पार्टनर असां वटि आयो मिस्टर सालेह कादरी, जेके लाड़काणे जेके कादरी आहिनि उन्हनि जो हुयो। त ही वॉज़ अल्ताफ़ कादरी साहब, अल्ताफ़ कादरी वारनि जो इन जो सॼो इहो साॻियो ख़ानदान हो। त पोइ पंहिंजो सालेह कादरी जो आहे त पोइ मां हुननि खे छॾे, हिकु त सीनियर्स हुया, ॿियो हे मूं वांगुरु हो रोला, सो असां मुंहिंजी ऐं सालेह कादरी जी जोड़ी ठही वई, यारी पकी यारी थी वई पकी। सो ॻाल्हि छुटी पोइ हाणे पिया पढ़ंदासीं। त बहरहाल खैरपुर में बि पोइ मुंहिंजो को तजुर्बो कामयाबु कोन थियो। इलेक्शन में आउं विड़ुसि त वरी राति बि मूं ॻाल्हि कई त मूंखे 3 वोट मिलिया, हिकिड़ो करीम सिंधीअ जो फर्स्ट ईयर में, ऐं ॿियो जेको आहे सो अब्दुल करीम शेख रोड़ीअ जो हिकिड़ो ॿियो दोस्त हो, ऐं 3 वोट कुल मिलिया। ऐं असांजो जेको CR जेको आहे सो रशीद खरल साहिबु थी वियो, रशीद खरल शर्जील खरल जेको IG जो पुटु होम सेक्रेटरी रहियो, त इहो आरे खरल ऐं नईम खरल वारनि जो वॾो भाउ। ऐं त इन्हनि जो पीउ चीफ जस्टिस रहियो खैरपुर जो। अच्छा, हा, माना नसीम खरल वारनि जो वालिद चीफ जस्टिस खैरपुर जो। त पोइ मतिलबु आहे त इहे उन ज़माने में मुबला शाह, पर इहे सभु रियास्ती गॾु हूंदा, असां हिते पासे हूंदासीं। त मुबला शाह ऐं तव्हांजी छा आहे एसोसिएशन पढ़ण में? पढ़ण में असां गॾु हुआसीं फर्स्ट ईयर में, हुते बैचमेट आहियो? बैचमेट हुआसीं। माना तव्हां त इम्प्रूव कयो, उनजे बावजूदि बि तव्हां बैचमेट आहियो? मां फेल थियुसि त बि मां खां हुयो पोइ आयुसि, मां त हिते आयुसि त हे त खैरपुर में आया न, त हिते खैरपुर में पोइ गॾु हुआसीं, सभु फर्स्ट ईयर में हुआसीं सभु। हा, रशीद हिते, हा। तंहिंखां पोइ फर्स्ट ईयर मूं पास कई ख़ैर सां, थोरी दिलि वधी, त पोइ इंटर बि खैरपुर में कई, पर इंटर में वरी थी वियो रोलो, ऐं वरी आउं इंटर में फेल थी वियुसि, इंटर साइंस में। छो भला? बस भई छो थी, जेके वञी खेॾंदासीं सॼो ॾींहुं खेॾंदासीं बैडमिंटन, पढ़ंदा न हो? माना पढ़ घटि, हा घटि सो छाकाणि जो पोइ राति जो खीर पीअण बि वञिबो स्टेशन ते, तेज़गाम लाइन पार, ऐं तेज़गाम मां केक बि वठिबो, ईंदड़ वेंदड़ पैसेंजर बि ॾिस, हा के चमके वारा के, हा। पोइ हाणे इन हवाले ते राति जो 11 बजे खीर पीअण वञूं ऐं तेज़गाम ते वञूं, त पोइ किथे रिज़ल्ट इहे ई ईंदा। तंहिंखां पोइ शाम जो बैडमिंटन बि खेॾबी, पोइ रिज़ल्ट इहे ई ईंदा, पोइ गुॾी पियो। सो सही असां त इन ज़माने मां सखर वेंदो हुउसि वीकली, वरी मोटी ईंदो हुउसि, अचानक कादरी साले खे पटी ॿधी, हाणे कादरी छा थियो, जे पर रियास्ती जेका त मेस खसे विया, हा, ऐं मार बि ॾेई विया, हल्की ॾेई, अरे बाबा छा थियो, चई साईं बचो चार्ज शीट बैडमिंटन जूं गुॾियूं मेस में ख़तर वञनि, बैडमिंटन जूं गुॾियूं वठनि था ऐं डबल मिठो खाईंदा, पंहिंजो महिमान कोन था लिखनि, इहा थी चार्ज शीट मेस में कसिजी, रियास्ती मेस खसे आहे, बोरची साॻियो, मेस साॻी, मालिकी बदिली, रजिस्टर, मेस छा हूंदो, रजिस्टर हूंदो, बसि उहो रजिस्टर खसिजी वियो। सो बहरहाल इहे खैरपुर में इहे वाक़िया घणियूं ॻाल्हियूं, हाणे तव्हां चओ था ॻाल्हि खे थोरो कजे त पोइ हलूं था, पोइ खैरपुर छॾे। सही ॻाल्हि त ॿुधो, पोइ खैरपुर छॾण खां पहिरीं मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो, मुंहिंजे लाइ हीअ नई ॻाल्हि आहे, इहा तव्हांखे फीलिंग हुई सिंधी ऐं रियासती वारी? मूंखे ख़बर ई कोन हुई न हुई, मूंखे ख़बर ई कोन्हे रियासती छा थी, पहुचण खां पोइ थियव? ऑब्वियसली ज़ाहिर थियो, चङा मां धक खाधा न, एडमिशन न पई मिले, हॉस्टल में एडमिशन कोन पियो मिले, खैरपुरनि खां मूंखे अलॻि रखियो वियो, तंहिंखां पोइ मां इलेक्शन वेड़ी, मूंखे वोट कोन मिलिया, ऐं मजबूरन मूंखे सालेह कादरीअ जो सहारो वठणु पियो, जेको पाण सिंधी हुयो। बाक़ी इहे जेके वॾा ॿिया माण्हू हुआ, पंहिंजो इहे फुलपट आहे, शेरमान फुलपट वारा जेके अॻिते हली आया, या पंहिंजो साईं इब्राहिम शाह जेको अॻिते हली वाइस चांसलर थियो, प्रिस्टन वारो न, प्रिस्टन वारो न, हे इब्राहिम शाह खैरपुर यूनिवर्सिटी शाह लतीफ़ वाइस इब्राहिम शाह, ऐं तंहिंखां पोइ पंहिंजो
इहे सभु जेके असां गॾु क्लास फेलो हुआसीं, मुबला शाह, रशीद खड़, सो इहे सभु गॾु यादि आहे त उन्हनि वटि भला इहो अहसासु हो त ही सिंधी आहे हा उदय की पलूफ पंहिंजो महाजर सभु गॾु हूंदा। अच्छा ही पंहिंजो जस्टिस हुयो जेको उहो खैरपुर में उहो पोइ हिते हली जज थियो हाई कोर्ट जो, तमामु असांजो सुठो दोस्त हो। अॻिते हली करे पोइ जाफ़री साहब न जाफ़री न हे ॿियो हुयो, हाणे गुज़ारे विया ताज़ो। त इहे सभु जेके आहे, त ख़ैर अॻिते हली इंटर में थोरो फ़र्क़ु थियो, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका हुई सा हुई। पोइ देन अचो बाबा हाणे हलो हलो खैरपुर मोटर पढ़ छॾियो, ऐं वालदेन जो बाबा हाणे तूं नथो तूं सेट करे सघे त पोइ हाणे तूं साइंस छॾ। अंधो घुरे अलाह को बाबे साईं चयो त मां चयो ठीकु आहे, ॿाहिरि इंजीनियर खे ॿाहिरि मैथमेटिक्स फिज़िक्स धूड़ पई आहे। असां वरी पोइ सखर वरितीसीं BA इंटर में दाख़िला। इंटर में दाख़िला थी त उतो दाऊदपुर जो साहिबु पंहिंजो मोकिलियो केस, इम्तिहान जा फार्म आया सिंधी यूनिवर्सिटी चयो त बाबा फार्म त पूरो कोन कंदा, हे छोकिरे फर्स्ट ईयर आर्ट्स त कई कोन्हे। मोहम्मद हुसैन तुर्क रजिस्ट्रार हुजे, रज़ीउद्दीन सिद्दीकी वाइस चांसलर हुजे, वॾा माण्हू। हाणे से मोहम्मद हुसैन तुर्क मां सही प्रिंसिपल करे मोकिलियो आहे त मां हिकु छा मां 3 साल लोड़ियो आहे, तंहिंखां पोइ मां पहुतो आहे इंटर में। मुंहिंजी कुर्बानी त ॾिसो, कुर्बानी ॾिसो, काॾे 57 जी मैट्रिक आहे, अची ॾाढी थी वई, माण्हू BA में वञी पहुता, मूंखे त इंटर जो नथा ॾियो। चए बाबा क़ाइदो कानून कोन्हे। मुंहिंजो भाउ हुयो रेंजर्स में डॉक्टर सॾबा, उहे डॉक्टर साहब थी विया चकर 5 ॿुधायो न, फर्स्ट बैच हुई हुनजी, 58-59 ताईं हो मेडिकल ऑफिसर हुयो, पोइ रेंजर्स में ही वॉज ऑन डेपुटेशन विद रेंजर्स, ऐं हुते रेंजर्स मेस में रहंदा हुआसीं। मां वियुसि त चयो त हुननि पुछो हिकिड़े कैप्टन त यार ये क्या, ये छोटा मायूस क्यों लग रहा है, क्या हुआ छोटे के, त भाई ॿुधायसि त हे जेको आहे सो हिनखे फैकल्टी चेंज जो केस आहे, प्रिंसिपल रिकमेंड करे मोकिलियो आहे, 3 साल लोड़ियो अथई, हाणे हिनखे इंटर में वेहणु कोन था ॾियनि। चए किसको करना है, चए रजिस्ट्रार मोहम्मद हुसैन तुर्क। त ॿिए ॾींहुं सुबुह जो वञा त तुर्क साहब ॿाहिरि बीठो आहे, बाबा फज़लुल्लाह आयो। माना इहो उन ज़माने में बि हशमत हुई, मार्शल जो ज़ोर हुयो न, नओं मार्शल लॻो, अयूब ख़ान जो मार्शल लॻो, ब्रिगेडियर तिका ख़ान हेड हुयो, जंहिं चयो जिन काज़ी अलामा काज़ी चयो त अचु मूंसां डिस्कस कर, छो त सिंधी पढ़ायो, ऐं पोइ अलामा काज़ी चयो त मां न वेंदुसि, माने ही रिज़ाइन। इहे ॻाल्हियूं वरी कयो त वरी एॾे फिरी वेंदासीं। त पोइ हुन छा जाइ तरह छा जूं ॻाल्हियूं में चिठी कढी ॾिनी, जोगी न कंहिंजा असां जोगी न कया, असां घर जी खिलंदा खाईंदा पहुतासीं, फर्स्ट क्लास नमूने इंटर पास कईसीं, फर्स्ट ईयर जा पेपर सभु करे सफ़ा गुॾी थी वियासीं। तंहिं खां पोइ बसि पोइ BA पास कईसीं, ऐं इहो सॼो कमु थियो इस्लाम कॉलेज सखर। इस्लाम कॉलेज सखर मां जॾहिं मां BA पास कई त हाणे BA में मुंहिंजा काफ़ी क्लास फुल, पर मूंखे हिकिड़ो नबी बख़्श ख़ान ओढो बि, आलम ख़ान ओढो, हीअ जेका 2 DIG ने, DIG एडिशनल जावेद आलम जा, त आलम जेको आहे सो मुंहिंजो क्लास फेलो हो, ऐं आलम सां मुंहिंजो तमामु सुठो रस्तो हुयो। रीज़न इहो हो त आई वॉज़ ए क्लास रिप्रेज़ेंटेटिव, ऐं सॼियूं मार्कूं उन ज़माने में छा हूंदो हो त 20 मार्कूं इंटरनल हूंदियूं, 80 मार्कूं, त उहे मां 20 मार्कूं जेके मुंहिंजे हथ में हूंदियूं। त इन करे जेके बि छोकिरा हूंदा सभु सां पंहिंजो हूंदो। पोइ असां कंहिंखे 16, कंहिंखे 17, कंहिंखे 18, जंहिंखे न सुञाणींदासीं तंहिंखे 12। त इहो त मतिलबु आहे त सुठो बाक़ाइदे इन्फ्लुएंस थी वियो, डिबेट वग़ैरह हेॾो होॾो, कॉलेज जा सॼा कम कारियूं, प्रोफेसरनि जा ख़िदमतूं, सभु ॻाल्हियूं। सो दैट वॉज़ मतिलबु त हिकिड़ो को कॉन्फिडेंस कम बैक टू मी। पोइ या स्टूडेंट पॉलिटिक्स, पोइ क्लास रिपेयर फलाण उते इते बि सखर में कई BA में, ऐं BA में गॉट गुड फर्स्ट क्लास 63%। माना असुलु मर्क असांजो इहो हुयो, आई शुड हैव गॉन डे 1 खां मां वञा आर्ट्स में वियासीं, BA करियासीं। हाणे हिते अची थियो साल 63। हाणे मुंहिंजा जेके कलीग्स हुआसीं हाणे इंजीनियर थियण वारा, छाकाणि उहे जेके 97 में मूंसां मैट्रिक कयूं त 59 में निकिरी करे NED में हलिया विया। ऐं NED हुन वटि वेंदो रहंदो, सभु NED में पढ़ंदा हुया, मेठाराम हाँस्टल में रहंदा हुया, मां हैदराबाद मूं उते वेंदा हुआसीं असां उन्हनि वटि।
पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में आयासीं सिधो सो जामशोर में, पर जामशोर डिडंट हर्ट मी, न त जॾहिं हीअ जेका मुंहिंजी हैदराबाद वापसी थी आहे, इट वॉज बेटर देन 1957. आई वॉज इन जामशोर विथ मोर. हाणे तव्हां कॉन्फिडेंट माण्हू अची वियो, फर्स्ट क्लास BA जी डिग्री आहे, ऐं तंहिंखां पोइ वरी बैडमिंटन जी बि खेॾाड़ी चङड़ा आहियूं. जामशोर में तेज़गाम बि नथी गुज़रे, जामशोर में तेज़गाम बि नथी गुज़रे. तेज़गाम न त पोइ बस हूंदी न साईं. सुबुह वारी बस, वरी बस, वरी शाम वारी बस में अचिबो, वरी राति जो वञिबो. त इहे हिसाब सां कर न तूं. त इहो पोइ वरी पोइ इहो यूनिवर्सिटी में पोइ हुन ज़माने में फज़ल काज़ी सां थी वाक़फ़ियत. पोइ बाक़ाइदा डायरेक्ट पॉलिटिक्स में अची वियासीं, स्टूडेंट पॉलिटिक्स में सिंध स्टूडेंट फेडरेशन, ऐं सिंध स्टूडेंट फेडरेशन में डॉक्टर सुलेमान, माई सेल्फ, फज़ल काज़ी, ऐं अहिड़े नमूने काफ़ी ॿिया जेके हुआसीं असांजा दोस्त. डॉक्टर शरीफ़ मेमूणो पोइ त एडिशनल सेक्रेटरी थियो, रामप्रतादा, न त काफ़ी क्रीम हुई जेका. हिन में सॼे मामले में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे पुछणु खपे आहे, वालिद साहिब ऐं वालिदा जे बारे में तव्हां न ॿुधायो. साईं वालिदा जे बारे में तव्हांखे मूं ॿुधायो त वालिदा तमामु महिरबानी. पैसा रुॻो खयव उहो यार, पैसा त न चओ न, पैसो घणो, पैसा त न थिया टको. त इहो जेको आहे सो वालिदा वालिद साहिबु मिस्टर नेमतुल्ला. हा, नेमतुल्ला कुरैशी, हा, जेको 1900 में ॼायो. हा, ऐं पंहिंजो हुनखे बि चयो त मां वञी डॉक्टर थो थियां पियो. सो फातिमा जिन्ना वाज़ हर ऑलमोस्ट क्लास फेलो इन अलीगढ़, ओके, डेंटल कॉलेज में. पोइ उते वरी ही हैज़ अ गाट कंपनी ऑफ मौलाना मोहम्मद अली ऐं शौकत अली जोहर ब्रदर्स. हा, ब्रदर छॾे करे अची वियो ख़िलाफ़त तहरीक में. पोइ काॾे वई डॉक्टरी, काॾे वई ॻाल्हि, ख़िलाफ़त तहरीक जो अची वियो. त असां जॾहिं वॾा थियासीं त घर में ख़िलाफ़त तहरीक पेटियूं हूंदियूं, चंदे वारी पेटियूं नंढियूं, मथो सोराख़ थियलु हूंदो हो, ढकणो हूंदो हो, काठ जी पेटी. असां हे छाजे ख़िलाफ़त तहरीक चंदो कंदा हुआसीं असां उन ज़माने में. दैट इज़ 20s. उहो आहे भाउ वटि आहे सजादुल्ला, उन कुझु लिखियो आहे, कुझु लिखाए पियो. उन में ख़साब ख़ान चने बि हिन शायदि कवर कयो आहे ख़िलाफ़त तहरीक छा पहिरियों हुन ते करणु पिया. त ही वॉज़ वन ऑफ द ख़िलाफ़त. मौलाना ताज मोहम्मद अमरोटी वॉज़ द, हुनजो चङो मुड़ुसु हूंदो, बाबो हुन जो डिप्यूटी हूंदो. त इहा ख़िलाफ़त तहरीक जो इहो 77 में. वालिद साहिब जी तालीम छा? बसि पोइ इंटर, अलीगढ़ मां इंटर करे. बसि इहा इंटर करे आहे. न इंटर अलीग थी आयो, अलीग यूनिवर्सिटी में त न हो न, मेडिकल कॉलेज जेकी बि हुयो, पर ॿार ही वॉज़ इंटर. त पोइ जेको आहे सो इहो 20s में हेॾे हलियो वियो, 20s हेॾे हलियो वियो. ऐं हिननि जा मीन वाइल जेको सो असांजा जेके ॾाढो ऐं वॾो ॾाढो जेके कंट्रेक्टर्स हुया से शिफ्ट थी विया बिलासपुर ऐं जबलपुर. छाकाणि जिन इंजीनियर सां गॾु कमु कंदा हुआ उहे होॾे हलिया विया, त दे वर सिविल कंट्रेक्टर्स. सो दे वेंट थ्रू कंपनीज़. सो कंपनीज़ जा थ्रू वञी उते उन्हनि कयो. त पोइ वालिद साहिब खे आख़िर रोज़गार धंधो बि करिणो हो. पोइ असांजी वालिदा ऐं वालिद साहिब बि उन शिफ्ट थिया. अम्मा काॾां आई? अम्मा पंहिंजी वालिद जी कज़न ई. अच्छा. त असांजी जेका सम्झि मां भाउ 27 में शादी थी हूंदी, छाकाणि बाबो ख़िलाफ़त तहरीक में जान छॾाए त शादी करे न. त 28 में जेको आहे सो असांजी वॾी भेण ॼाई. ऐं उहा ऐं तंहिंखां पोइ त अम्मा जेका ॿुधाईंदी आहे त आउं जेका आहे सा वेंदी हुअसि ओॾे अकेली ॿार सां गॾु जबलपुर बिलासपुर. चङो बाबू ओॾे ॿियो माण्हू कोन. हाणे उन ज़माने मां लिखियो पंहिंजी किताब में, त उन ज़माने में औरतूं हिमत हूंदी जो हितां हैदराबाद ईंदा, हैदराबाद को खोखरा पार्क, पोइ हुनखे राजा वारी गाॾी चवंदा, खोखरा पार्क वठी जोधपुर, जोधपुर को पोइ दिल्ली, पोइ चवंदी त गुड़गांव, चवंदी गुड़गांव थो अचे, गुड़गांव स्टेशन ईंदी आहे त असां सम्झासीं दिल्ली अची वई. गुड़गांव वॉज शॉर्ट ऑफ दिल्ली. उहो वरी जॾहिं मां वियुसि इंडिया त मूंखे पहिरियों दफ़ो ख़बर पई त इहो गुड़गांव जंहिंजी अम्मा ॻाल्हि कंदी. कंबर जा अक्सर माण्हू, हा, उहे गुड़गांव जा आहिनि. हा, पंहिंजो हे इदरीस राजपूत. हा, उहो ॿुधायो कंबर जो आहे न, इदरीस राजपूत. त इहे पोइ गुड़गांव खां वठी करे पोइ अम्मा पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी त लेमन सोडा वठंदा हुआसीं, पोइ हिंदू पाणी हूंदो, मुस्लमान पाणी हूंदो, पोइ बांदर घिरी ईंदा, पोइ वरी लंघंदा हुआसीं त नांग वणनि खे चिंबड़िया पिया हूंदा, त चवंदा त इहे चंदन जा वण आहिनि. चंदन माना संदल. संदल, हा. त इहे चंदन जा वण आहिनि, इनखे नांग चिंबड़िया पिया आहिनि. इहे ॻाल्हियूं अम्मा ॿुधाईंदी पंहिंजे वक़्त जूं. त
त पोइ 2 ॾींहं मुंहिंजे ख़्याल में 2 रातियूं 2 ॾींहं लॻंदा जबलपुर पहुचण में. हर यू कैन इमेजिन त पर औरत इहो सभु कुझु कंदी हुई. वाह. कंदी. So she was that courageous lady, number 1. Number 2, she was too much compromising. मूं कॾहिं बि वालिद साहब जो सां अम्मा खे ज़ोर सां ॻाल्हाईंदे या अम्मा खे वालिद साहब ज़ोर सां ॻाल्हाए न ॿुधो. She was too obedient मुंहिंजे ख़्याल में. हा वालिद साहब. She was too obedient. वालिद साहब obedient हुयो. वालिद साहब was very strict man. अच्छा. हा उहो तमामु सख़्तु माण्हू. ओ डिफरेंट. असांजे लाइ बि ऐं वालिदा जे लाइ बि ॿारनि जे लाइ इन में इहो हुनजी स्ट्रेट फॉरवर्ड अप्रोच हूंदी. मतिलबु जस्टिफाए. पैसा खपनि त जस्टिफाए कयो, मोकल खपे त जस्टिफाए कयो. पंहिंजी हुनजी जेकी लिमिट हुई त बाबा हे 100 रुपयो अथव महीने जो बसि. टाइम पूरो थिए त वरी वक़फ़ो वठो. हिकिड़ो वक़फ़ो वठी असां वरी था ॻाल्हायूं जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब सां. असां सां गॾु रहियो.